जईवाई सिंध के जनरल सेक्रेटरी अलामा राशिद महमूद सुमरो चयो आहे त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मौलाना फज़लुर रहमान मुल्क जो वज़ीर आज़म बणिजे ऐं सिंध जो वॾो वज़ीर जमियत जे कंहिं वर्ग खे बणायो वञे। इन लाइ असां अवाम वटि वेंदासीं, अवाम खां वोट वठंदासीं। मिर्चा में जमियत उलमा इस्लाम पाकिस्तान पारां सालियाने सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां मुनक़द थियल कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अलामा राशिद महमूद सुमरो वधीक चयो त इस्टेब्लिशमेंट छा थी सोचे इन बाबति मूंखे का बि ॼाण नाहे। मुल्क अंदरि साफ़ शिफ़ाफ़ इलेक्शन कराई वञे। हिन चयो त जान मोहम्मद महर सिंध जो बेबाक ऐं निडर सहाफ़ी हो। पहिरें ॾींहं खां मुंहिंजो मौक़िफ़ रहियो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे खून सां इंसाफ़ कयो वञे। हिन चयो त सकरंड वाक़े बाबति पुलिस रेंजर्स जो चवणु आहे त जंहिं घर ते चढ़ाई कई हुई उहे घुर्बल हुया। जेकॾहिं घुर्बल हुया त उन्हनि खे अदालत जे कचहरे में आंदो वञे हा। पुलिस रेंजर्स खे गोलियूं हलाइण जो को इख़्तियार नाहे। हिन चयो त बशीर मेमण खे सियासत में भली कार करियूं था। जेकॾहिं इहो JUI में अचे हा त वधीक ख़ुशी थिए हा। सिंध में ग्रैंड अलायंस लाइ मुज़ाकरात जो अमल जारी आहे। GDA ऐं MQM सां JUI जी हिकु गॾिजाणी थी चुकी आहे। जल्द ॿी बैठक बि थींदी। हिन चयो त 22 अक्टूबर खां 2 नवंबर ताईं जमियत उलमा इस्लाम पारां सिंध अमन मार्च कयो वेंदो ऐं 3 नवंबर ते लाड़काणे में शहीद ख़ालिद महमूद सुमरो खे भेटा पेश करण लाइ सिंध लेवल जो जलसो कयो वेंदो। कॉन्फ्रेंस में JUI सिंध जे मरकज़ी अमीर अब्दुल क़यूम हारिजवी, उलमा इकरामन ऐं हज़ारे माण्हुनि शिरकत कई। वारे वेझो हादसे में मासूम नींगर फौत थी वियो। खंडू रोड बशारत लाड़े वटां लाॾाओ जोगियुनि जो रिक्शा कल्टी थियण सबबि 13 वरनि जो विक्रम जोगी सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नींगर खे तालुक अस्पताल वार मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टर्स संदसि फौत थियण जी तस्दीक़ करे लाश वारसनि हवाले कयो। तालुक अस्पताल में एम्बुलेंस जी सहूलियत न हुजण सबबि वारिस मासूम नींगर जो लाश अबाणे ॻोठ भिरछा खणी वञण लाइ परेशान हुया। उन मौक़े ते मासूम नींगर जे वारसनि चयो त असां भिरछा खां बहिमारो वञी रहिया हुआसीं त हीउ वाक़ियो पेश आयो आहे, जंहिं सबबि मासूम नींगर खे धकु लॻण सबबि फौत थी वियो। हिननि चयो त असां लाॾाऊ आहियूं, लाश खे खणी वञण लाइ किरायो नाहे, परेशान आहियूं, हाणे छा कयूं। ॿिए तरफ़ समाजी अॻवान न्यास हैदरी पारां एम्बुलेंस जे किराए लाइ फंड करे नींगर जो लाश एम्बुलेंस में अबाणे शहर भिरछा आंदियो वियो।